पंहिंजो मकलीअ जो क़ब्रस्तान ऐं माई मकलीअ जे क़बर ते असां हाणे वञी रहिया आहियूं। ऐं मेराज मोटरसाइकिल हलाए थो पियो, ॾिसो तव्हां स्पीड ते पियो माशाअल्लाह मोटरसाइकिल हलाए थो पियो ऐं मकलीअ जे क़ब्रस्तान सां वञी रहिया आहियूं। ऐं ॾिसो त हीअ जेके असुल तारीख़ी बाग़ आहिनि कीअं ॾठा पिया आहिनि, सुकून लॻा पिया आहिनि। ऐं जेकॾहिं बुज़ुर्गनि जी दरगाहुनि ते बि जेके कम थियल आहिनि उहे बाद में कम थियल आहिनि, रियल कम उन्हनि ख़तमु कराए ऐं माण्हुनि खे ख़बर न आहे छा छा कम कराए छॾिया आहिनि। हीअ आहिनि असुल शयूं। पर मकलीअ जे जॾहिं असां अचूं था दरगाहुनि ते या इन्हनि ते त उन्हनि ते बि उहे साॻियूं शयूं हुजनि जंहिं दौर में हू मदफ़ून हुया थियल। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त ईअं न थियो आहे। अञा अॻिते हलूं था असां। ही समा दौर जे हाकिमनि ऐं बादशाहनि ऐं वज़ीरनि जूं मां तव्हांखे विज़िट थो करायांसि। मकलीअ ते आहियूं अञा असां। हीअ ॾिसो त मुख़्तलिफ़ क़बीलनि सां जॾहिं गुजरात में उन्हनि में झेड़ा थिया हिननि जा समन जा। ऐं फ़िरोज़ तुग़लक जेके हिते आया 1335 में हमलो कयो हो ऐं नाकाम थी वरी वापसि थिया। ऐं ठठे जी में जेके पेड़ थी त उन में फतेहाब थिया। त हीअ ॾिसूं था त हिते कहिड़ा कहिड़ा ॿिया समा घराणे जा हाकिम हिते आहिनि ऐं इन्हनि जी विज़िट मां तव्हांखे करायां थो पियो। हीअ असां माई मकलीअ जी क़ब्रस्तान ते बीठा आहियूं ऐं हिन में हिकिड़ी पत्थर ते उकरियल शइ हुई जेका मूं रिकॉर्ड थो रखां थो पाण वटि, ताकी जीअं कंहिं आलिमनि ताईं अगरि पहुचे त उनजो तर्जुमो थी सघे त कहिड़े दौर जी आहे ऐं कहिड़े सन में वफ़ात कई। छो त इहो दौरु हिकिड़ो अहिड़ो दौरु हुयो जंहिंमें क़बरनि ते जेके उकरियल अखर या शाइरी हूंदी हुई उन में हुनजो सन पैदाइश ॾींहुं वफ़ात जो ॾियारो दर्ज कयो वेंदो हो। हीअ क़बरूं आहिनि तमामु पुराणियूं क़बरूं आहिनि। मकली जे बिल्कुलु असां मथां क़ब्रस्तान जे बीठा आहियूं। माई मकलीअ जी क़बर बि अॻिते आहे ऐं हलूं था होॾे। माई मकली जे क़ब्रस्तान में त असां बीठा आहियूं, पर मकली जी क़बर जे बिल्कुलु वेझो वेठा आहियूं जंहिंजे नाले सां हीअ पूरो क़ब्रस्तान मशहूरु आहे। डॉक्टर अचे पियो, मेराज मखदूम असां सां गॾु आहे ऐं डॉक्टर ख़ासकली साहिब बि गॾु आहे, अलमारूफ़ डॉक्टर। सो अच्छा, हिन क़बर जे मथां बि कुझु शयूं उकरियल मूंखे नज़र आयूं आहिनि। हीअ आहिनि कुझु शयूं उकरियल। हीअ जेकॾहिं मूं बि कंहिं आलिमनि फ़ारसी दाननि अरबी दाननि ताईं पहुचे त ज़रूरु मुंहिंजी रहनुमाई कंदे हिन ते कहिड़ी शइ उकरियल आहे। ठीकु आहे। हीअ माई मकलीअ जी क़बर जे भरिसां जामा मस्जिद आहे कंहिं दौर जी। हीअ हुनजा तव्हां आसार ॾिसी सघो था ऐं अंदरि ॾिसूं गुंबज़ बि हिनजा ऐं हीअ माग आहे। हीअ जामा मस्जिद जा गुंबज़ ऐं मीनार ऐं हिते अंदरि में काठ जो ही पियूं शतीर तव्हांखे हाणे ही जामा मस्जिद जो ॿियो जेको पासो आहे दीवार जो अंदरे पासे को आयासीं असां, हाणे ॿाहिरि आयासीं। हीअ आहे माई मकलीअ जी क़बर जंहिंजे नाले सां मशहूरु आहे। सो हीअ आहे माई मकली जी क़बर। मखदूम मेराज ऐं असांजो हसन ख़ासकली डॉक्टर अलमारूफ़ सां असां सां गॾु आहिनि जेको, ऐं दुआ पिया घुरनि अलाह साईं जाते बि उन्हनि खे रखे हमेशह सुखियो रखे। ऐं माई मकलीअ सां मशहूरु ई जो क़ब्रस्तान आहे ऐं हीअ आहिनि माग। हा, कुझु बि का शइ कोन्हे, न कोटा न कोई अहिड़ी क़िस्म जो कोई वॾे पैमाने ते नंढी क़बर ठहियल आहे हिकिड़ी बसि। हीअ मकली जे साम्हूं बिल्कुलु ठहियल चौकोर में शायदि कोई पुराणो मक़बरो हुयो या छा। ऐं हिन जॻह कलमा लिखियल आहिनि। हीअ बि लिखियल आहे कलमो ऐं मथे बि शायदि कुझु लिखियल हुयो, शायदि उहो ॻरी वियो ऐं ॿियो हीअ लिखियल आहे। हीअ
गोल लगे तो इन जो मतलब आहे त ॻोल्हाईअ सां कोई हुजरो हुयो मस्जिद जो या ख़बर न आहे छा आहे, छो त हिनखे ॿाहिरां पासे ॾांहुं कोई साइन बोर्ड बि न आहे लॻियल। ही शयूं आहिनि उकिरियल, तव्हां ॾिसी सघो था हितां ही उकिरियल हूंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त किरियो आहे त वरी हिननि संभालियो कोन्हे, पर ही ॾिसो तव्हां उकिरियल आहे। ऐं ईअं जो गोल असां जेकॾहिं हलूं था त वरी ही ॿिए खंभे खां पोइ वरी ही शयूं उकिरियल आहिनि, ही पूरी शइ उकिरियल आहे। वरी जीअं खंभो शुरू थो थिए त वरी ही शइ हिते उकिरियल आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं जॾहिं असां वरी हिन खंभे खां पोइ हेॾे था अचूं, हिते जेका उकिरियल शयूं हुयूं उहे हिन जो टही किरी पियूं आहिनि, वक़्त सां न आहिनि संभालियूं हुयूं, या हिन जे मथां शायदि कोई लेपो ॾिनो वियो आहे। हाणे ही शइ ॾिसो टुकड़ो ज़ाहिर थो थिए, पर हिन जे मथां कोई हिकिड़ो लेपो ॾिनो वियो आहे, लेयर ॾिनो वियो आहे, ऐं उहे शयूं मथां ज़ाहिर नथियूं थियनि। हिन ते बि जेका शइ उकिरियल हुई उन जे मथां बि लेयर ॾिनो वियो आहे, ऐं उहे शयूं बि असांखे नज़र कोन पियूं अचनि। हर थंभे खां पोइ माना का न का इबारत दर्ज थियल आहे। ही ॾिसो तव्हां इबारत, त हीअ इबारत बि तव्हां पढ़ी सघो था। ऐं ही इबारत ॾिसो बिल्कुलु अञा बि नज़र अचे थी, पर थी सघे थो अॻिते हली इहे इबारत हिननि खे प्रिज़र्व या हिन खे महफ़ूज़ न कयो वियो, जंहिंजे करे इहे एॾो वॾो नुक़सान थिया आहिनि। ही बि इबारत ॾिसो तव्हां उकिरियल त आहे, पर हिन खे बि इहे मसाला हणी ग़लति तरीक़े सां ऐं बंदि कयो वियो आहे, ऐं कुझु शायदि बंदि थी रही आहे। हाणे इहो पूरो जो पूरो चौधारी, हर खंभे जे चौधारी लिखियल आहिनि। छा लिखियल आहे इहो वरी आलिम दीन या ॿियो टियों मां ॿुधायां। ही पूरो जो पूरो खंभो ख़ाली करे ख़तमु कयो वियो आहे। छा इबारत लिखियल हुई हिन जी का ख़बर कोन थी पए। त हीअ असांजो चौधारी हिकिड़ो ठहियलु आहे गुंबज़ टाइप, ऐं मथे शायदि हिन जो गुंबज़ हुयो जेको शायदि किरियो आहे या छा थियो आहे, हुन जा टुकड़ा बि पिया आहिनि। हाणे इहे टुकड़ा कीअं लॻंदा, हुनजी कीअं डिज़ाइनिंग थींदी, या कीअं थियल हुई, या पहिरियों हुनजी काई मूवी भरियल आहे त ओहिड़े तरीक़े सां हिनखे वरी उते आहिस्ते आहिस्ते एडजस्ट कंदा। कमु हले थो पियो कंहिं हद ताईं। सो हीअ आहे मस्जिद, चवनि था सो जामिया मस्जिद हुई। ही मकली जी माई मकली जी दरगाह आहे, मस्जिद जी दीवार सां लॻ। ही आहे मस्जिद जो ॿियो पासो जेको रिकॉर्ड करे पहुचाए रहियो तव्हां ताईं। ऐं ही हेॾो दरवाज़ो मस्जिद जो, असां पहिरियां हुन परे पासे दरवाज़े ते बीठा हुयासीं, उहो साम्हूं वारे दरवाज़े ते असां बीठा हुयासीं। परियां चबूतरा ठहियल आहिनि, ओॾे हलूं था। हीअ आहे मकली जो सेर जेको तव्हांखे मां करे रहियो आहियां। हीअ आहे सिंधो दरिया जो पेट, जितां तक़रीबन कोई 1000 साल जे क़रीब अॻु ही सिंधो दरिया हितां वहंदो हुयो मकली जे हिन पासे खां। हीअ सिंधो दरिया जो पेट आहे, जिते इहो सतियुनि जूं क़बरूं बि असां ॾिसी आयासीं। साम्हूं तव्हांखे नज़र चंदा मक़बरा, उहे अछाव जेके आहिनि हिननि जे परियां हेठि, ऐं मखदूम अब्दुर्रहमान अलमारूफ़ जेको आहे सो इहे शयूं तव्हांखे मां ॿुधाए चुको आहियां अॻु में। सो तव्हां ॾिसो त इहे सभु ख़बरूं लॻभॻि आहिनि। तमामु वॾो कमु आहे हिते, वॾी तारीख़ आहे। पर अफ़सोस आहे जो इलाही कमु त महफ़ूज़ आहे, पर केतिरे ई कमनि खे हिननि बर्बाद तबाह कयो आहे, पर हुनखे संभालण वारो कोई बि कोन्हे। हीअ पुराणी मस्जिद जामा मस्जिद जो ॿियो पासो आहे जेको मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ पुराणी जामा मस्जिद आहे जेका 1391 में माना ठाराई हुई। हीअ समा घराणे जे नाले ऐं जेको आहे जाम तमाची ऐं जामा मस्जिद जे नाले सां मशहूरु आहे। हाणे हीअ आहिनि छा कबरुनि जे मथां कोई ठहियलु आहे, ऐं उहे किरिया आहिनि, हुनजी संभाल कोन थी आहे। ऐं हीअ बि हिकिड़ो हीअं चौको टाइप जीअं हेॾे मां अॻु में ॾेखारियमि तव्हांखे, हीअ ठहियलु आहे कबरुनि जे मथां। ऐं हिन कपिड़नि जे मथां किरियल आहे।
पढ़ी सघनि या ॾिसी सघनि त ज़रूरु रहनुमाई कनि माण्हुनि जी। ऐं हीअ आहे क़बर जे मथां उकिरियल अखर। ऐं हीअ हिन जो मुंहुं आहे क़बर जो, जंहिंमें हीअ अखर उकिरियल आहिनि। ऐं हिन पासे खां बि आहिनि हिन साॻी क़बर ते उकिरियल। हीअ कुझु वक़्त खां पोइ शायदि इहे बि ख़तमु थी वेंदा। हालांकि दुनिया में हिननि खे महफ़ूज़ करण जे लाइ केतिरा ई मसाला अची विया आहिनि। जेकॾहिं असां उहे सही तरह टाइम ते इस्तेमालु कंदा अचूं हा त शायदि हिन खां हिकिड़ो लफ़्ज़ बि निकिरे हा हिन पथर मां। अफ़सोस जो मुक़ाम आहे त असांजा एॾा वॾा अदारा आहिनि जेके लखें करोड़ रुपया त मुख़्तलिफ़ फंडनि जे हिसाबनि सां माण्हुनि खे चंदनि जे हिसाब सां वठनि था। हीअ आहे दीवार ज़बरदस्त लिखियल आहे ऐं इहे तव्हां पढ़ी सघो था। ऐं केॾो ज़बरदस्त हिन पथर जो उन दौर जो कमु थियल आहे। इहो दौर समन जो दौर बि थी सघे थो, कलोड़नि जो बि, ऐं अरबून ऐं तुर्खान जो दौर बि थी सघे थो। हिन क़बर तो बिल्कुलु बि का निशान कोन्हे, कुझु बि न आहे कंहिंजी क़बर छा आहे, कोई उकिरियल अखर बि कोन्हे हिन जे मथां। हाणे हीअ आहे इबादतूं जेके दीवारनि ते उकिरियल आहिनि। ऐं हीअ 44 गुल ठहियल आहिनि जेके ॾिसण वटि आहिनि। उन दौर में त छा त कारीगरी हूंदी। हीअ हिन जो ॿियो पासो ऐं ॿियो रुख़ आहे। ऐं हिते बि हीअ आयतूं तव्हांखे उकिरियल या के तारीख़ी शयूं हिननि लिखियूं आहिनि ऐं उहे उकिरियल आहिनि। ऐं तव्हां अचो हिते त हीअ बि तव्हांखे हिते उकिरियल मिली वेंदी। अञा इहे सुठे तरीक़े सां साफ़ु सुथरियूं तव्हांखे नज़र अची रहियूं आहिनि, तव्हां पाण ॾिसी सघो था। असां हिन जे चौधारी फिरूं पिया ऐं हिकिड़ी शयूं मथे ॿियूं बि आहिनि हिन जूं उकिरियल। इहे बि मां रिकॉर्ड थो कयां जो इहो पढ़ंदड़नि ताईं, आलिमनि ताईं छॾियां थो त जीअं आलिम हिन शइ खे नोट करे ऐं असांखे हवालो ॾेई सम्झाए सघनि त हीअ छा उकिरियल आहे। छो त तव्हांखे मां ॾेखारियो आहियां मखदूम अब्दुर्रहमान जी क़बर ते त हू जंहिंजी क़बर तां केतिरो ई शयूं पथरनि मां कटे ऐं नए सिरे सां अखरनि सां ॿिए कंहिं लिखारीअ खां लिखायूं वयूं आहिनि। सो इहो कमु हिननि जो पुराणो थी रहियो आहे। कहिड़ी मखलूक जो थी रहियो आहे इहो सकाफ़ती खाते खां बि सुवाल करे सघिजे थो, आलिमनि सगुरनि खां ऐं तारीख़दाननि खां। सो हिन मखलूक जी हर कोई ॾिसो त तमामु घणो हिन ते उकिरियल हुयो, पर हिन जूं अखर रहंदा था वञनि। हिन क़बर ते चौधारी केतिरो कुझु उकिरियल आहे हे ॾिसो तव्हां, पर ग़ैर महफ़ूज़ तरीक़े सां हिननि खे रखियो वियो आहे ऐं हिननि शयुनि जी हिफ़ाज़त न कई वई आहे, जंहिंजो नतीजो आहे जो इहे सभु अखर आहिस्ता आहिस्ता मेसारजी रहिया आहिनि। अफ़सोस जो मुक़ाम आहे जो एॾनि अदारनि ऐं एॾनि माण्हुनि जे हूंदे बि इहो सभु कुझु थी रहियो आहे। तव्हां ॾिसो त हिन पासे में हीउ उकिरियल हुयो पर सॼियूं शयूं किरी पियूं।